मौजूद आहियूं सिंध जे राजधानी शहर कराची जे सीवियू वारे इलाइक़े में, जिते जेके सिंध जूं नारियूं आहिनि ऐं टिकटॉकर्स आहिनि उन्हनि पारां हिते अॼु सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां रैली कढी वई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था, उन्हनि जो छा चवणु आहे। शेर सां शुरूआत थी कयां त न मां नारी न मां हारी, मां त आहियां सिंधवासी। न मां लाड़ी न मां उतराती, मां त आहियां सिंधवासी। वाहोलो कोडल मुंहिंजो हथियार, न ॼाणा का मां भोतारी, मां त आहियां बसि सिंधवासी। जीअं त मां पंहिंजे हिन कल्चर डे जे हिसाब सां अॼु ही पूरी दुनिया खे अमन जो पैगाम आहे त हीअ असांजी सिंध परमन सिंध असांजी सिंधी क़ौम आहे ऐं तमामु हीअ उजागर क़ौम आहे। दुनिया भर असांजी क़ौम खे प्रोमोट कयो आहे, बाक़ाइदा असांजे ॿोली खे हर कंहिं प्रोमोट कयो आहे। असां सां हर क़ौम गॾु आहे। असां हिन ते फ़ख्रु था कयूं, ॾींहों ॾींहुं असांजे हिन में अञा बि जोश ऐं जज़्बो वधंदो थो वञे। त मां इहो चवंदमि पंहिंजे कल्चर सां प्यारु कयो, किथे बि हुजो नवी सिज जो पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयो। ऐं असांजी गर्ल्स रैली हूंदी आहे, अलहमदिल्ला काफ़ी सिटीज़ मां माण्हू ईंदा आहिनि ऐं कुर्ब ॾींदा आहिनि। ऐं शुक्रिया तव्हां सभिनि मीडिया जो, सिंध पुलिस जो जेको असांखे प्रोटोकॉल ऐं कवरेज ॾींदा आहिनि। त बसि अॻिते बि इंशाल्लाह कढंदा रहंदासीं त तव्हां सभु गॾु हुजो। जी सिंध सारे मिलके जो है अपने कल्चर को प्रमोट करें। हम सबको अपने कल्चर को प्रमोट करना चाहिए और मैं यही कहूँगी कि सब बाहर निकलें, इसी तरह प्रमोट करें। इन खां पहिरियों त मां इहो चवंदमि त जेके बि सिंधी असांजा भाउर भेणियूं रहनि थियूं पाकिस्तान में, पाकिस्तान का ॿार, और उन सभिनी खे हिन ॾींहं जूं मुबारकूं हुजनि, छो त इहा असां लाइ ईद खां घटि कोन्हे। त इन शॉर्ट उन्हनि खे मां चवंदमि तव्हांखे उन्हनि जे ईद जी मुबारक। असां पाण जॾहिं सिंध खां या पाकिस्तान खां काॾे ॿाहिरि वेंदा आहियूं त असांखे पंहिंजी शइ जी, पंहिंजी सकाफ़त जी, पंहिंजे प्यारनि जी उहे बि यादि ईंदी आहे। त मां इहो चवंदमि त जिथे बि हुजो पंहिंजी सकाफ़त खे, पंहिंजे कल्चर खे हमेशह उजागर रखो। जीअं तव्हां ॿुधो त हिते जेके टिकटॉकर्स ऐं सिंध जूं जेके न्याणियूं हुयूं उन्हनि पारां जेकी इहा रैली कढी वई, उन्हनि जो चवणु हुयो त हर साल जीअं असां हिन साल बि रैली कढी आहे ऐं अॻिते बि हर साल असां इहा रैली कढंदा ईंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु गुलाम मेहदी, अवामी आवाज़ कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk